जीअं सिंध जो नारो ऐं निज सिंध जी सियासत गुलाम जो बानी ख्वाजा गुलाम सेन शागिर्द यारी दौर खां वठी कराची यूनिवर्सिटी खां वठी असां हुन भाउ सां गॾु रहियासीं, दोस्त सां गॾु रहियासीं। उहो दौर हो जंहिं दौर में हिते जीअं सिंध जो नारो हणणु, जीअं सिंध जो झंडो हणणु थोरो वॾो ॾोह हूंदो, पर इहे ख्वाजा पहिरें पंधु कॾहिं कंहिं संगत जी बाइक मिली त हा, त उहो कराची जा ॻोठनि में कराची जे माण्हुनि जे लाइ गली गली ॻोठ जंहिं तव्हांखे मां यकीन कयो अॼु तव्हां उते माड़ीपुर हास्पे जा हाणे जेके ॻोठ शहर उते का आबादी न हूंदी, पर उते बि सिंधी माण्हुनि जा हिकिड़ो ॿ घर हूंदा हुआ। उते असां ख्वाजा सां गॾु पहुचंदा हुआसीं। उते सिंध जो पैगाम, सिंधी जो पैगाम, उहा हुनजो इहा जदोजहद हूंदी त कराची जा सिंधी सभु गॾु थियूं, कराची जा सिंधी सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थियूं ऐं असां कराची असांजी आहे, सिंध जी आहे। अॼु जेके धारिया उहा दावा कनि था त कराची असांजी आहे, ख्वाजा गुलाम सेन अॼु खां 40 साल हुनजे लाइ जदोजहद कई, जंहिंजो अॼु फल असां खाऊं पिया। अॼु सचन ॻोठ में आहियूं, अॼु मखदूम लाल आहे, ऐं जेके बि ॻोठनि उन ज़माने में ॻोठनि जा वजूद न हुआ, उन्हनि खे आबाद करणु सिंधी माण्हुनि खे प्यारे गुलाम सेन ख्वाजा जो कमु हो। ऐं पाण वीचारो आख़िर में ईअं बि जीअं उन्हनि का शइ